इहो साइंस मां साबित आहे त औरतुनि खे मर्दनि जी भेट में घटि 30 मिंट वधीक निंड जी ज़रूरत हूंदी आहे, जॾहिं त मर्दनि जी भेट में औरतुनि में सॼी ज़िंदगी निंड न अचण जो ख़तरो बि 40% वधीक हूंदो आहे। ताज़ी तहक़ीक़ मूजिबि ओजागो हर राति 5 कलाक या उन खां घटि निंड औरतुनि में दिलि जो दौरो पवण जो ख़तरो वधाए छॾींदी आहे। मुहक़िक़नि जी इन तहक़ीक़ जो मक़सदु इन ॻाल्हि ते रोशनी विझणु आहे त भरपूर ऐं पुरसुकून निंड खे तरजीह ॾियणु केतिरो ज़रूरी आहे। मर्दनि जी भेट में औरतुनि में दिलि जे दौरे जा इम्कान वधीक हूंदा आहिनि। तहक़ीक़ी नतीजनि मूजिबि अमेरिका में निंड जी सभ खां वधीक आम हालत इंसोम्निया आहे, जेका 10 खां 30% आबादी खे मुतासिर करे थी। मुख़्तलिफ़ मुल्कनि जे माण्हुनि ते 9 साल तहक़ीक़ खां पोइ इहा ॻाल्हि साम्हूं आई त हर राति 5 कलाक या उन खां घटि निंड कंदड़नि में 6 खां 8 कलाक निंड करण वारनि जी भेट में दिलि जे दौरे जा इम्कान वधीक हुआ। मुहक़िक़नि जो चवणु आहे त इंसोम्निया या ओजागो निंड जो सभ खां आम मर्ज़ु आहे, जेको पाण हिकु बीमारी हूंदे इंसानी सिहत सां वाॻियल ॿियुनि बीमारियुनि खे बि जनमु ॾिए थो, जिन में शुगर, ब्लड प्रेशर समेत दिलि जा मर्ज़ शामिल आहिनि।